नाज़रीन, कंडियारो कमालदेरो लिंक रोड जो हलंदड़ कम रोलड़े जो शिकार है। ठेकेदार गायब, जंहिंजे करे शहरी बिटे अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। उन हवाले से कंडियारो में रिपोर्ट करे रहियो आहे MNN TV जो रिपोर्टर इम्तियाज़ सोलंकी। टीम थी रोड ठहे नथो, असां ॾाढा परेशान आहियूं इन रोड जे लाइ। ॼाण हुकूमत खे काई ख़्याल ई कोन्हे को, रुगो ड्राब थी वञे, जे छिनकार अचे थो त पोइ फ़र्क़ु आहे, जे न त मुल्क ई धूड़ आहे, ॾेखारिजे ई नथो। हाणे इहो अर्ज़ु आहे त असां चऊं था त रोड ठही वञे त सुठी ॻाल्हि आहे। जीअं त आउं पुरजोश अपील थो कयां चेयरमैन पीपल्स पार्टी बिलाल भुट्टो, सैद मुराद अली शाह ऐं हितां जे MP MNN खे पुरजोश अपील हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त ख़ुदा हिन ग़रीबनि जी हालत ते रहम कयो वञे। इन रोड जी हालत ॾिसो, तव्हांखे कंडियारे खां वठी लाड़काणे ताईं मिलाईंदड़ हीउ रस्तो आहे, जेके रोड जी नाक़िस कारकर्दगी खे वजह मुख़्तलिफ़ हादसात पेश थियनि थिया, मरीज़नि खे मुख़्तलिफ़ थिए ऐं किरोना खां वधीक त हीअ रोड जी बीमारी आहे, गर्दो मिटी जेका इंसान जी अखियूं मुख़्तलिफ़ बीमारियूं, गुर्दा, जेरा, बुकियूं ख़राबु थी करे। तव्हां पाण लाइव मंज़र ॾिसी सघो था रोड जा। इन खां वधीक असां तव्हांखे कुझु नथा चई सघूं। ख़ुदा असांजे हाल ते रहम कयो वञे, ग़रीब आवाम जो सोचे वञे, ग़रीब आवाम जे बारे में मुकमिल जल्द मां जल्द थी सघे हिन रोड जो कमु मुकमिल कयो वञे। GFA मुख़्तलिफ़ हिसाबनि सां पंहिंजे सोशल ट्रेंड बि हलायोसीं, सोशल वर्क जे हिसाब सां इन रोड जे ख़िलाफ़ु, ठेकेदार जे ख़िलाफ़ु, पर उन्हनि जे ख़िलाफ़ु जे कन ते को जूं बि न चुरियो आहे। लॻे ईअं थो इन रोड खे, इन ठीके खे ऐं इन प्रोजेक्ट खे हलाइण लाइ कंहिं अहिड़े वॾे माण्हू जो हथु आहे जो को बि इन ते रस्ते ते एक्शन नथो खणे। हीअ जेका सनी दज़ी आहे, सनी बजरी आहे, मुख़्तलिफ़ बीमारियुनि माण्हू मुब्तला थी विया आहिनि। UC कमालदरो, शहमीर, बखीरी, माहीबाण, मुख़्तलिफ़ शहर हिन हीउ रस्तो मुख़्तलिफ़ शहरनि खे मिलाईंदड़ आहे। तंहिंखां पोइ माना सैदी मुसाणी, दादू, लाड़काणो, शार्ट रस्ते तौरु हिन खे इस्तेमालु कयो वेंदो आहे। पोइ हे मेन रस्ते खे ईअं हिकु बेगाने तौरु छॾियो वियो आहे। रोड हादसा मामूल जा बणियल, रोड एक्सीडेंट मामूल जा बणियल आहिनि। कंहिं बि इंतिज़ामिया, चूंडियल नुमाइंदनि चप सिबी छॾिया आहिनि, को बि एक्शन, को बि नोटिस वठण वारो न आहे। हितां जो ग़रीब आवाम आज़ार में आहे। पत्थर लाइ ठेकेदार गुम थी विया आहिनि, अञा ताईं रोड न ठही सघियो आहे। अच वञ वारे खे हिन में रोड खां वॾी तकलीफ़ आहे। सॼो ॾींहुं गाॾियूं हलनि थियूं, धूड़ पई थी उॾे, छिनकार वारा गुम थी विया आहिनि, छिनकार नथा करे वञनि। अचनि था त हल्को हल्को छिनकार करे हलिया था वञनि, पोइ सॼो ॾींहुं धूड़ ऐं दज़ी पई थी उॾे। मायुनि खे, मर्दनि खे, रक्शे वारनि खे, गाॾी वारनि खे वॾी तकलीफ़ आहे। असां हुकूमत खां पुरजोश अपील था कयूं, वधि में वधि जल्द में जल्द रोड ठाराए ॾिनो वञे त जीअं बीमारियुनि खां बची सघिजे। MNN TV News।